विहाणे खां सवाइ सुम्हण जो केरु सोचे बि नथो सघे, छो त जेकॾहिं कंध हेठां विहाणे जो सहारो न हुजे त सॼी राति बेचैनी रहंदी ऐं निंड न ईंदी। विहाणे जो इस्तेमालु पत्थर जे दौर खां शुरू थियो हो ऐं सभ खां पहिरियों विहाणो बि पत्थर जो ई हो। पत्थर जे विहाणे खे न दौर जा माण्हू इस्तेमालु कंदा हुआ ऐं अॼोके दौर जा माण्हू नरम नरम विहाणा इस्तेमालु कंदा आहिनि, जिन खे जीअं वणे रखी सुकून सां सुम्ही सघिजे थो। विहाणो आम इस्तेमाल जी शइ आहे, पर हिन जे इस्तेमाल या बिना विहाणे जे निंड करण जो इंसानी सिहत ते असर पवे थो। विहाणे खां सवाइ सुम्हण असांजी सिहत ते हाकारी असर विझे थो ऐं खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि जेके विहाणे जे करे जिस्म जी बीहक ऐं बैलेंस ख़राब करे छॾींदा आहिनि। जेतोणीकि विहाणो सिधी रीत चेल्ह जे सूर जो सबबु नाहे बणिबो, पर चेल्ह में सूर हुजण जी सूरत में इहा तकलीफ़ वधी वेंदी आहे ऐं जॾहिं असां विहाणे खां सवाइ सुम्हंदा आहियूं त असांजे स्पाइन खे आराम जो मौक़ो मिलंदो आहे ऐं जिस्म कुदरती पोज़ीशन ते हूंदो आहे, जंहिंसां चेल्ह जे सूर में आराम मिलंदो आहे। जेकॾहिं सुबुह उथण खां पोइ अव्हां जे मथे में सूर हूंदो आहे या अव्हां खे हल्को सूर महसूस थिए त इन जो सबबु अव्हां जो विहाणो बि थी सघे थो। अहिड़ा विहाणा जेके ऊचा हूंदा आहिनि उन्हनि ते मथो रखण सां जिस्म ते भार पवंदो आहे ऐं मथे में रत जी गर्दिश मुतासिर थींदी आहे, जंहिंसां मथे में सूर थी पवंदो आहे। विहाणे जे करे कंध मां सट निकिरी सघे थी ऐं घणी देर पासीरो कंधु करे सुम्हण सां बेआरामी थी पवंदी आहे। इन सां कंध जी हॾियुनि में तकलीफ़ थींदी आहे, पर जेकॾहिं इन ई सूरत में विहाणे खे कढी छॾिजे त वरी हालत नॉर्मल थी वेंदी आहे ऐं कंधु सिधो थियण सां को बि भार नाहे पवंदो। जेकॾहिं अव्हां जो विहाणो अव्हां खे घाटी निंड नथो ॾियारे त अव्हां बेआराम रहंदा ऐं इन सां जिस्म जे सभिनी उज़वनि जो कमु मुतासिर थींदो ऐं दिमाग़ ते दबाव वधी वेंदो, छो त सुठी निंड अव्हां खे ॿिए ॾींहं लाइ तवानो कंदी आहे। इन सां अव्हां जे कमु करण जी सलाहियत में वाधारो थींदो आहे। इन लाइ जेकॾहिं राति में निंड नथी अचे त विहाणो हटाए सुम्हण जी आदत विझो। विहाणा अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन में मथो भरिजी वेंदो आहे ऐं विहाणे जी शव माण्हू रोज़ नाहिनि धोईंदा। इन लाइ उन में गॾु थियल धूड़ मिटी या जीवड़ा चेहरे जी खल में वेंदा आहिनि ऐं चेहरे ते मोहिड़नि जी सूरत में ज़ाहिर थींदा आहिनि। इन लाइ पंहिंजे विहाणे ते गौर करियो ऐं उन खे हटाइण जी कोशिशि करियो। अक्सर सुबुह उथण सां वार ख़ुश्क ऐं विचिड़ियल हूंदा आहिनि, उन्हनि खे फणी ॾियण बि ॾुखी थी पवंदी आहे। इन लाइ बहितर आहे त विहाणो हटायो, छो त निंड दौरान जॾहिं अव्हां पासा मटाईंदा आहियो त वार विहाणे सां गहिलजी कमज़ोर थी टुटण शुरू थी वेंदा आहिनि ऐं विहाणे जो कपिड़ो अव्हां जे वारनि जी घिम खे ख़तम करे छॾींदो आहे, जंहिंसां उहे ख़ुश्क थी वेंदा आहिनि।